असां इन वक़्तु मौजूदु आहियूं उमरकोट जे वेझो रतनोर रोड लॻ हज़रत सैयद शाह मुराद शाह जे नाले सां आबाद जेको ॻोठु आहे शाह मुराद शाह उन जे हिकिड़े ख़ूबसूरत ॾहर में वेठा आहियूं। चौधारी थर जूं ख़ूबसूरत भिटूं आहिनि। असांजी महफ़िल में हिंद सिंध में मशहूरु दुनिया जो तमामु वॾो नामियारो लोक फ़नकार हैदर रिंद मौजूदु आहे ऐं गॾु सरदार शाह जो ख़ासि ख़लीफ़ो सुजावल समेजो ऐं मुराद सहतो बि मौजूदु आहिनि। महिरबानी। उन सां गॾु भगत ऐं ॿी संगत बि मौजूदु आहे। अचो त पाण हैदर रिंद सां कचहरी करियूं जी। हैदर रिंद जी ज़िंदगी कीअं गुज़रे पई ऐं हुन फ़न जी दुनिया में केतिरो भोॻियो ऐं झाॻियो आहे। हैदर रिंद साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि, कहिड़ा अहवाल आहिनि? बिल्कुलु अलाह जूं महिरबानी अलाह हलाए पियो असांखे। असां ही फन जेको मूं कयो अलगोज़े सां कयो। अॼु मञा अलगोज़ो मूंसां साण न आहे। असांजो अचानक महफ़िल अथई उन में आहियूं ऐं कंहिं पे मञा कंहिं उस्ताद सां मुंहिंजो रास्तो कोन्हे। मुंहिंजो फ़न अलॻि थियो, उन जी में वॾी महिनत कई आहे। 40 साल मूं ॻायो आहे, पूरी पाकिस्तान में ॻायो आहे, सूबे उहा जा कोन मूं न आहे ॻायो। पर उन जे करे इन खां अॻु में सरदार शाही जॾहिं आयो तॾहिं हुन मुंहिंजी तमामु ख़िदमत कई, मुंहिंजी मदद कई। माली मिल्कियत मूंखां ॾिना जो जंहिंसां आउं बीमार मां निकिरी अचे थियसि। अञा पियो शुगर जो मरीज़ आहियां। जंहिं हुकूमत मूंखे अलाह चाहियो आहे त मूंखे मदद कंदी, न त बि अलाह त हलाइण वारो आहे। सुमरा साहिबु तमामु सुठी हले पई, अलाह जी महिरबानी आहे। सकावत खाते में कई वज़ीर आया वया, कई आया, मोहतरमा हुई तॾहिं मूंखे इनाम मिलियो। तंहिंखां पोइ कंहिं बि मूंसी सार कोन लधी। जॾहिं सरदार शाहिन खे अलाह रसूल वधाए उनखे चिमकाए तारे में चंड जो हुन मुंहिंजी सुठी सार लधी। अञा बि मुंहिंजी त उमद उन में असीं दुआ कंदड़ माण्हू आहियूं उनजे लाइ। वाह वाह। भला फ़नकार तूं रहियो ऐं शुरू खां वठी ॻाइण जी शुरूआत कहिड़े साल खां कई? से इहा मूं कई आहे 85 में जी। 85 में तॾहिं फौजिया सुमरो हुई? न सही फौजिया सुमरे पहिरियों पोइ मुंहिंजी किश्त में जी कया आई हैदराबाद पार्स में। मूंखे चई जाए मुंहिंजी हिकिड़ो कलाम मूंखे करण मारवाड़ी कलाम कई असांजा फ़ोटू आहिनि। उन खां पोइ हिनखे सो मिली ही पोइ ॻायाई, तमामु सुठो ॻाई, लोकगीत सुठा ॻाई। अच्छा, तोसां गॾु बि उन ॻायो? बिल्कुलु। असां टे रातियूं मेलनि में गॾु हुआसीं। कहिड़े कहिड़े मेले में? साईं रानीपुर गंबट में हुआसीं ऐं ॿिया पिया हैदराबाद जे आसे पासे मेला हुआ, उन में असीं गॾु हूंदासीं। आउं ॻाईंदुसि त हू इनाम ॾींदी, जे हू ॻाईंदी आउं इनाम असीं इनाम त असांखे गंज मिलंदा। अभी थर जा हुया ॿई फ़नकार? ॿई माण्हू असीं थर जा हुआसीं। थर जे बाबति बि पाण में जॾहिं गॾु थींदा हुआ त कचहरी कंदा हुआ? बाबा तमामु ख़ुशी थींदी, तमामु ख़ुशी थींदी। कुर्बातियूं ॻाल्हियूं असांजूं हूंदियूं हुयूं। माई वीचारी जिन अलाह लज रखी बि असांखे ॾाढो भांदी। असीं बि उनखे राॼियूं ॾींदा हुआसीं थरजियूं जेके आहिनि इहे जी। थर जे बाबति पुछा कंदी तोसां कचहरी? बिल्कुलु, छो हू त थर जी पोइ क़िस्मत सां उते आई। उहे जेके ख़ासि जेके राॻियूं थरजियूं थींदियूं आहिनि जा लोकगीत न, असांखां पुछंदी त असीं हुनखे ॿुधाईंदासीं भाई हे हीअं आहे, हे हीअं आहे। वाह, मशहूरु तुंहिंजा गीत लोकगीत कहिड़ा? सही आऊं त सम्झां थो त माना मुंहिंजे सम्झ में हा लोक जी ॻाल्हि हुजे, मुंहिंजे सम्झ में मुंहिंजो कसो हिकु बि गीत कोन्हे वियो। पर मारवाड़ी मूंखे तमामु माना सुठो दाद मिलियो आहे। बाक़ी जेके सिंधी मूं ॻाया आहिनि से लतीफ़ जूं वायूं मूं ॻायूं आहिनि उनजो मूंखे दाद सुठो मिलियो आहे। अच्छा, सिंध में माना तव्हांजो पंहिंजो पसंदि जो फ़नकार कहिड़ो आहे? साईं मुंहिंजे सम्झ में लाड़ में असीं ॻायासीं जेको मिठू कची हो सो माना कि सिंधी राग जी मुंहिंजी सम्झ में ऑपरेशन हो। तंहिंखां पोइ हींअर उमरकोट में अदा शफ़ी फ़क़ीर, इहो हिकु माना ॻाइणो असांजे दिलि जो पसंदि वारो आहे। बाक़ी जे भाउ सां जलाल हो हुनजो बि सुठो, तमामु सुठो। पर हिन टाइम में हींअर असां वटि इहो हिकु माना फ़क़ीर जेको ॻाइण वारो आहे ऐं नियत वारो आहे, असांखे सम्झ वारो आहे, असांखे सम्झाए अञा त सम्झाए पियो। भला उर्दू गीत ॻाया? से उहो हिकिड़ो गीत ॻायो सोई ज़हन में कोन्हे, में कोन तवजा ई कोन्हे नी जी। उर्दू फ़नकार कहिड़ो वणंदो आहे? से उर्दू फ़नकार त हाणे लखे हुआ। हा उर्दू त घणो त फ़ौजीअ ई ॻाई हुई, ॿिया जेके वॾा उस्ताद आहे से सुठा ॻाए विया। वाह। तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे? ॻोठु मुंहिंजो छाछे तालुके में आहे, इंडिया जे बॉर्डर सां लॻ करीमदाद हिंद जो ॻोठु सॾिजे थो। मुंहिंजो ज़िलम उते जो आहे। हिते सिंध में बि ज़मीन जा टोटा असांजा आहिनि, हिते बि रहूं था, ॿई पासा आहिनि।
चवंदा आहिनि त माण्हू जॾहिं राग छेड़ींदो आहे त उनजे पोयां बि इश्क जी कहाणी हूंदी आहे। साईं उन खां सवाइ त ॿियो दाद ई कोन्हे हो। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु माना तो बि इश्क कयो? साईं बिल्कुलु इहो त कयोसीं तॾहिं हिन मंज़िल ते हुन पहुचा। इश्क जूं ॿ ॻाल्हियूं आहिनि, जी जे नीयत सां ॻाई त चढ़ी वेंदो, हा जे भला किरियो त चिकना चूर थींदो, चढ़ियो त मौजूं कंदो। वाह, माना आशिक जेको आहे त माना ईअं सम्झ त लॻे त लख ऐं टुटे त टको लहे। टको लाइ हिकिड़ो इहे सभु नीयत जूं ॻाल्हि आहिनि। माना नीयत सां ॻाए नीयत सां उथे त माना तमामु उनजे लाइ दर्जो भलो मिलंदो। अच्छा, भला कहिड़नि कहिड़नि शहरनि में ख़ासि तौर ते घणो ॻायो आहे? साईं मूं घणो ॻायो आहे बदीन में, लाड़ में। लाड में मूं घणो ॻायो आहे। जाती चवंदे, घारो चवंदे, ठठो चवंदे, हेॾे मञा हेॾा कराची में मूं सुठो ॻायो आहे, हब चौकी ताईं। ऐं हेॾा वरी मञा पंजाब में ॻायो आहे, इस्लामाबाद में ॻायो आहे, माना घणनि जाइनि ते मूं ॻायो आहे। कहिड़ी ॻाल्हि बि लही हो उते बि मूं घणो ॻायो आहे पंजाब में। बिल्कुलु मां सादिकाबाद में घणो ॻायो आहे। अच्छा, जी हा, पंजाब जो माण्हू कीअं लॻो तोखे? तमामु सुठा मोहबती? मुफ़्ती माण्हू, पर जहिड़ो मसइलो इहो आहे जॾहिं मां सिंध सूबे जा माण्हू जेके आहिनि, ऐं मुंहिंजी सम्झ उहे मुफ़्ती वधीक आहिनि, शकी वधीक आहिनि। वाह, मतिलबु तव्हांजे चवण जो मक़सदु सिंध में सखावत आहे? वॾी आहे सखावत, वॾी आहे, वॾी आहे, अञा रहंदी। वाह, पर थर जो जेके बि लोक गीत तो ॻाया जी सभु तुंहिंजा मशहूरु थिया। सभु मशहूरु। पाण खे घणो कहिड़ो पसंदि? साईं मूं हिन में जोगड़ियो चयो त झीणी झीणी बबू अंग इहे लॻियासां, दर दर बिख्या लेस मुंहिंजे जानी न जोगड़ियो थियो जोइस। इहो मुंहिंजी पसंदि, सुठो हलियो बि सुठो, मूंखे दाद आशिक रहिया। बिल्कुलु सही। इन हवा खां सवाइ बगल सुकंदो ई कोन हुयो। अवां बि भला जोगी थी प्री खे जोयो? बिल्कुलु उन गसनि ते वियासीं। हा, उन रंग खे ॾिठोसीं, उहो घुमियासीं, केॾी महिल लिक केॾी महिल मशहूरी में। बिल्कुलु वियासीं, पंध कया? बिल्कुलु कया। इन्हनि पंधनि में तकलीफ़ूं पहुतियूं? उहे पहुतियूं, उन जो असांखे दर्जो सुठो मिलियो जो हिते असां अहिड़नि स्टैंड ते वेठा आहियूं। वाह, भला सिंधी जा जेके गीत ॻाया आहिनि उन्हनि में तव्हांखे कहिड़ो पसंदि गीत? इहो गीत माई फौजिया मूंखे चवंदी अदा तुंहिंजो गीत भलो आहे, तव्हां मूंखे यार पंहिंजे विसारे छॾियो आहे, दुनिया जे चवण ते धिकारे छॾियो आहे। इहो मां ॾाढो माना सुठो हलियो। छा अवां सां बि थियो? बिल्कुलु थिए थो न दादा। उहो माण्हू केरनि सां नथी थिए, कंहिंखां घटि कंहिंखां वधि ज़रूरु थींदो। उहो वण कोन्हे जंहिंखे वाह कोन्हे लोॾियो। वाह, भला साईं ॻाल्हि ॿुधो, हाणे तव्हांजी उमिरि तक़रीबन कोई 80 जे वेझो आहे? बिल्कुलु आहे। ऐं अञा बि अव्हांखे इन राग जो इश्क खयो अचे? साईं उहो त विसरंदो कोन को, पर इहो आहे भला सिंध सखावत आहे न, कुझु मूंखे माली मिल्क सां मूंखे हिसो कनि मूंसां त अञा बि इनशा अल्लाह 20 साल ॻाए सघां थो। ॿुधो आहे दुबई जी तयारी करे था? हा, इहा साईं असांजा कागज़ ठही आया आहिनि, पर हाणे हींअर लॻी वियो आहे ही बंदशी लॻी पियो आहे, लॉकडाउन जे करे वरी वेही रहियासीं। अच्छा, हा, कागज़ ठही आहे, महफ़िल आहे, उतां दोस्तनि घुरायो आहे, ख़र्च पाणी मुंहिंजे दोस्तनि जो। हा, वाह वाह। भला उन खां अलावा थर में जेको तव्हां रहो था, थर जा माण्हू तव्हांजा पंहिंजा शौक़ु कहिड़ा आहिनि गीत खां सवाइ? गीतनि सां असांजा शौक़ु ॿियो हाणे कहिड़ो थर जा हूंदा। थर जा असां माना मालनि जा, घोड़नि जा, उठनि जा असीं शौक़ीन आहियूं, कंदा आहियूं, मलाखण मेड़नि जा। हीअं हिन टाइम में बि थर में मेला जाम लॻनि पिया, इन जा असीं शौक़ीन हूंदा आहियूं, छो जो सखावत आहे। वाह, पर हीअ थर जा जेके ॾिठ आहिनि माना जेके वसकारे में थियनि था, हिन में गिदरियूं बि थियनि थियूं, छांव बि थियनि था, हर थियनि था। अव्हांखे कहिड़ी शइ पसंदि? असांखे हाणे कहिड़ी शइ पसंदि कोन हूंदी, शौक़ सां बि खाईंदा हुजो? असीं शौक़ सां मां छा खाईंदा आहियूं। अॻे थर में बुर्श हूंदो, माना इहो शाह लतीफ़ बि ॻायो आहे, तव्हां ॾुथ अबाणे ॾे जासीं चांवर कयो चाढ़ीनि, मूंखे मारू जाम मयारूं थियूं मारीनि। हज़े असां लाइ इहे सभु अञा सुठियूं शयूं आहिनि। खुंबियूं आहिनि, मरिड़ो आहे, पिपूं आहिनि, तमामु सुठियूं शयूं आहिनि। माना इहे आहिनि। अच्छा, भला उन खां अलावा जेको सो अव्हांखे गुल कहिड़ो पसंदि आहे? माना मिसाल तौर जी गुलाब जो गुल आहे, जी जी, या मोतियो आहे, सही, चंबेली आहे? इहो थर में न आहे, पर असांखे सुहिणो माना रोहिड़ी जो गुल तमामु थर में सुहिणो लॻंदो आहे। अच्छा, हा, रोहिड़ी जा गुल तमामु सुहिला थींदा आहिनि, उनखे मूं ॻायो बि आहे। हा, इहो मूं ॻायो आहे। तव्हां गुल रोहिड़े जी नूरल हो तॾहिं हुए तूं भूरल,
यो मरीच मिठड़ा रब करे मोटी अचण ठाया सो वारी जा घरड़ा हो उठा मोहब्बत जा मीड़ा ओ बचपन वारा साथी रब करे मोटी अचण सही गुल ॾाढो असांखे पसंदि हूंदो हिन में रोहिड़े जो ज़िक्र आहे। जी आओ रोहिड़ो जेको माना वण जेको आहे वण सही उन जा कहिड़ी ख़ासि ख़ासियत उन जा गुल सही उन जी काठी जहिड़ी ॿी काठी आहे कोन हर कम में अचे थी हर कम में अचे थी का उनजे मुक़ाबले में काठी कंहिं अलाह ठाही कोन्हे जॾहिं रोहिड़े जी काठी ठही आहे जी ऐं इहो सिर्फ़ु थर में आहे। इहो थर में आहे अच्छा सही। ऐं भला मौसम जेका आहे उहा अव्हांखे कहिड़ी पसंदि आहे? अलाह हाणे ॾिसो जेका बहार जी मौसम आहे हाणे बहार जी अचे पई उहा बि भली आहे पर जॾहिं वसकार जो मौसम सावण जो महीनो ईंदो आहे जॾहिं माना आसमान में ककर ऐं झुड़ ऐं तुड़फुण वसंदी आहे ॾाढी असांखे सुहिणी लॻंदी आहे उन से भिटनि ते घुमंदा आहियूं उठनि ते चढ़ंदा आहियूं घोड़नि ते चढ़ंदा आहियूं बिल्कुलु असीं वॾा वॾा शो कंदा आहियूं ख़ुशी में। वाह वाह मौसम माना इहा तव्हांखे भली आहे। भली भली माना पहर जेको आहे न पहर जी ॾिसां थो सुबुह जो पहर आहे मंझंदि जो आहे शाम जो आहे कहिड़ो पहर वधीक पहाड़ से इहो माना शाम जो जेको थींदो आहे न बिल्कुलु सुलो हूंदो आहे ॾाढो असांखे पसंदि ईंदो आहे जान जान ते असीं कचन करे वेंदा आहियूं हिकु जॾा दोस्त। वाह वाह पर हीउ गीत में झुंगारे सघो था शाम जो ही पहर नाम असां यार इहो ज़हन में कोन्हे। वाह थी वाह भला उहो इहो त पहर थियो भला उनखां अलावा थरपारकर जे अंदरि ही कारोंजर जबल आहे मेदनियात आहे केॾो वॾो थर सुहिणो हसीन आहे अव्हांजो कहिड़ो ख़्वाबु आहे ख़ासि तौर असांखे में कहिड़ी तरक़ी अचे? साईं असां त थर में घणे कुझु हिसे में पाणी पहुतो आहे हा असां अॻिते जेको किथे किथे असांजे ॻोठनि में लाइट न आहे पको न आहे असीं वॾा माना ॾुखिया हूंदा आहियूं पर हाणे उहे जे असां वटि पहुची वञे तमामु असां ख़ुशि थियूं असांजी बाक़ी जेका ज़िंदगी सां असांजी सॼी ख़ुशि थी वञे। अच्छा माना इन खां अलावा तव्हांजो कोई ख़ासि पैगाम थर जे माण्हुनि जे सिंध जे माण्हुनि जे लाइ ख़ासि पैगाम हुजे? ख़ासि पैगाम इहे ई आहिनि जो माना असां लाइट हुजे से असां रोड हुजनि असां सवारी अचे हाणे असां वटि माना सुबुह जो माना का सवारी अचाकनि मिले तंहिंखां पोइ भला बीमारी वग़ैरह असांखे सवारी मिले नथी। वाह हाणे हीअं था करियूं आख़िर में तव्हां पंहिंजे नाज़रीन खे जेके तव्हांजी हीअ वीडियो ॾिसंदा ऐं सॼे हिंद सिंध में सॼी दुनिया में माण्हू ॾिसंदा उन्हनि खे ॾेखारण जे लाइ तव्हां ॿ टे जेके बैत कोन गीत खां अॻु में जेको तव्हां झुंगारींदा आहियो जी जी उहे बैत मुख़्तलिफ़ जेके यादि उहे ॿ टे तव्हां पढ़ी वठो। लतीफ़ साईं जो बैत आहे लतीफ़ शाह जो बैत आहे सरे न जनरे सा ओ तू रती रुसना उन मां हू झेड़ीन तू झको थी पांद गिची गल पा वञी पाण परचा मत रुठो न रहिजी वञे। छा लतीफ़ चए थो? हा छा लतीफ़ जो बैत आहे पिरन संदे पार जी अथई मिड़ई मिठाई अदा मिठाई माना खारी न बस जंहिंखे को सोचे पिरियां संदे पार जी आई मिड़ई मिठाई तंहिंमें कान्हे कढ़ाई जे चखे तू चित करे। हिकु ॿ मारवाड़ी जा दुआ हा परदेशां की प्रीत आहे वहते वाडड़ की छाया ओ बादल ओ ढड़ता ढड़े जैसे मत करो भाया के तो परदेशां की प्रीत आहे तिला को तपणो अदा के तेरानो के सेक वधिक आहे तो जली वेंदा परदेशां की प्रीत है तिला को तपणो छोड़ चले आधी रात को वो कढ़े नहीं अपनो। अदा सुमरा साहब हाँ तुझियूं महिरबानियूं अल्लाह तोखे आबाद करे अॻिते गॾियासूं त माना 4 कलाक जी महफ़िल कंदासूं।